द हिस्टोरियंस कार्नर में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में हिकु दफ़ो ॿीहर तारीख़ी क्लासिक बुक जो असां रिव्यू पेश कंदासूं। हिन खां पहिरें बि असांजो जेको सेट हुयो पुराणो बिहाइंड द न्यूज़, उन में तक़रीबन असां हिस्ट्री ते 60 प्रोग्राम करे वरिता आहिनि ऐं अॼु ही द हिस्टोरियंस कार्नर में 61वां प्रोग्राम आहे। हिन प्रोग्राम में जेको क्लासिक बुक आहे उन क्लासिक बुक जो नालो आहे द आर्ट ऑफ वार सन ज़ू, जेको चीन जो हिकिड़ो मशहूर कमांडर थी गुज़रियो आहे, उन जो लिखियल ही किताब आहे ऐं ही किताब क़ब्ले मसीह में लिखियो वियो। तक़रीबन 445 खां 221 वारे दौर में ही किताब जेको आहे बांस जी तख़्तनि ते लिखियो वियो ऐं उन खां बाद में हिन किताब जो फ्रेंच, इंग्लिश ऐं दुनिया जी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तर्जुमो थी सघियो आहे। मिलिट्री माइंड जेकी बि दुनिया जा फ़ौजी महारत आहे, टेक्निक आहे, फ़ौज जा जंग जा जेके असूल आहिनि, उन्हनि असूलनि ते लिखियल ही किताब आहे ऐं तक़रीबन दुनिया जे सभिनी मुल्कनि में जेके बि कामयाब फ़ौजी महारत मुल्क रखनि था, उन्हनि में ही किताब जेको आहे उहो पढ़ियो वञे थो ऐं अॼु बि हिन किताब जी अफ़ादियत क़ाइमु आहे। हिन किताब जा 13 चैप्टर आहिनि। हर चैप्टर जे अंदरि फ़ौजी जंगी असूलनि ते तफ़सील सां लिखियो वियो आहे। कहिड़ियूं टेक्निक इस्तेमालु कयूं वञनि। सन ज़ू जो चवणु आहे त जेका तवील डिघी जंग थिए थी पई, उहा जंग नाकामी न वठी वञे थी, तंहिं करे जंग जे हवाले सां तकड़ा फ़ैसिला करणु खपनि ऐं जेतिरो जल्द थी सघे जंगियुनि खे वाइंड अप करणु खपे ऐं उन में ई उन मुल्क जो, उन कमांडर जो ऐं उन फ़ौजी जेका बटालियन आहे उनजो फ़ाइदो थिए थो। अॼोके प्रोग्राम में पाण ॻाल्हाईंदासूं द आर्ट ऑफ वार सन ज़ू जे शाहकार क्लासिक किताब ते, उनजो असां रिव्यू पेश कंदासूं। प्रोग्राम में असांखे ज्वाइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब हिन खां पहिरें बि हिस्ट्री जा मुख़्तलिफ़ जेके क्लासिक बुक्स आहिनि, हिस्ट्री जा मुख़्तलिफ़ कैरेक्टर आहिनि, जेके तारीख़ी इवेंट आहिनि, उन्हनि जो एनालिसिस पेश कंदा रहिया आहिनि। डॉक्टर साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। डॉक्टर साहब, अॼोके प्रोग्राम जे सेगमेंट में असां हिकु दफ़ो ॿीहर हिकिड़े क्लासिक बुक जो रिव्यू पेश कंदासूं ऐं उन क्लासिक बुक जो नालो आहे द आर्ट ऑफ वार सन ज़ू। पहिरियों असांखे सन ज़ू जो बारे में तव्हां असांखे ॿुधाईंदव ऐं पोइ जेके चैप्टर आहिनि 13 ऐं उन्हनि 13 चैप्टर्स जे अंदरि जंगी जेका महारत आहे, जंगी असूल, टेक्निक, उन्हनि जो बि असां तफ़सीली एनालिसिस असांजे नाज़रीन ॾाढो पेश कयो। महिरबानी शकील साईं। ही पंहिंजो 61 प्रोग्राम आहे। हिन खां पहिरीं बिहाइंड द न्यूज़ जे हवाले सां हो, हाणे अॼु द हिस्टोरियंस कार्नर असांजो नओं सेट आहे जितां ही तारीख़ी प्रोग्राम जेके आहिनि असां सो हाणे इहो सन ज़ू जेको आहे, सो ही जेका बुक आहे द आर्ट ऑफ वॉर, इहा 2500 साल पुरानी किताब आहे ऐं सॼी दुनिया में जेके बि जंगूं ठहियूं आहिनि या जेके बि जनरल्स थिया आहिनि या जेके बि फ्रीडम फाइटर्स थिया आहिनि, उन्हनि इन खे पढ़ियो आहे। ऐं सन ज़ू जेको आहे सो उन लाइ कॉन्फ्लिक्टिंग जेके हिस्टोरिकल चीज़ूं चयल आहिनि, हूअं त ही ईस्टर्न चाइना जे एरिया में थियो आहे, ज़ुइन पीरियड में थियो आहे ऐं 771 to 256 BC। पर जेके एथेंटिसिटी जेका रिसर्च आहे, उन हिसाब सां ही जेको आहे सो 544 सां 496 वारे एरिया में वक़्त में इहो जेको जनरल साहब या ही फिलोसफर बि हो, जनरल बि हो, टेक्टिशनर बि हो, स्ट्रेटेजिक हो ऐं हिन पंहिंजे बादशाह ईस्टर्न एम्पायर खे जेको आहे सो सिम क्विन वारो इलाइक़ो या हन डायनेस्टी जे हिस्टोरियन्स हिन खे मुख़्तलिफ़ हंधनि ते ज़िक्र कयो आहे ऐं हिन वॉर्स खटायूं पंहिंजे जनरल्स, पंहिंजे बादशाह खे। हाणे सन ज़ू जेको आहे सो इन जो ईअं थींदो आहे, जेको बादशाह हूंदो आहे उन एरिया जो, उनखे घुराईंदो आहे, चवंदो आहे त बाबा तुंहिंजी ॾाब मूं ॿुधी आहे, तूं ॿुधाए मूंखे तूं कीअं पाण खे प्रूफ कंदे। त हाणे हुन प्रूफ करण लाइ हुन चवंदो आहे त जेके बि जेके तुंहिंजे महल में मायूं आहिनि उन्हनि खे कठो कयो। पोइ जेके बि मायूं फीमेल जेके सोल्जर आहिनि, फीमेल सोल्जर न, नौकरानियूं, कॉन्कबाइन्स, ॿियूं जेके कमु कंदड़ औरतूं, जेके लफ़्ज़ जेके लिखियल आहिनि उहे ई मां ॿुधायां थो किताब में।
पोइ हीउ जेको आहे सो छा कंदो आहे त हुननि खे ट्रेन कंदो आहे मायुनि खे फ़ौजी ड्रेस पाराईंदो आहे सभिनी मायुनि खे 200 हूंदियूं आहिनि या 150 हूंदियूं आहिनि या 300 हूंदियूं आहिनि कॉन्फ्लिक्टिंग फिगर्स आहिनि उन्हनि खे ड्रेसिस पाराईंदो आहे पोइ हुनखे मुख़्तलिफ़ जेके फ़ौजी तरीक़ा आहिनि जेके अॻियां कीअं वधिजे हथियार कीअं वधाइजे राइट ते कीअं थिजे लेफ्ट ते कीअं थिजे पोइ ते कीअं थिजे त जेके बादशाह ये जेको लेफ्ट राइट जो कॉन्सेप्ट आहे उहो बि हितां आयो आहे माना हिते जेको किताब में लिखियलु आहे ठीकु आहे न साईं पोइ हुन जेके बादशाह जूं जेके ॿ तमामु चाहींदड़ कॉन्कबाइन हुयूं जेके लिखियलु लफ़्ज़ उहो ई मां चवां थो उनखे हुन ॿिनि हिसनि में मायुनि खे अलॻि अलॻि कयो ऐं पोइ वरी हुन जेके सो वरी चयो त बाबा तव्हां जेको आहे सो राइट थियो लेफ्ट थियो जेके माई हुई ॿ जेके अॻियां बादशाह जंहिंखे इलाही पसंदि कंदो हो उन्हनि जेको सो खिल कयो या मज़ाक कयो या सही माना में अमल कोन कयो तंहिं ते हुन छा कयो संजू बादशाह परे खां ॾिसे पियो माना मथे बीह करे बेल्कोनी मां हुन छा कयो जो ॿिन्ही मायुनि खे हुन हुकुम कयो की भई हिन जा सर कलम कयो बादशाह हुनखे मोकिलींदो त बाबा हिन जा सर कलम थींदा त मुंहिंजी ऐं डिस्टर्ब थी वेंदुसि पोइ हू चवंदो आहे बाबा हुन माई जा सर कलम कराए छॾींदो आहे ऐं उनखां पोइ जेके ॿियूं ॿिनि मायुनि खे कंदो आहे त उहे सभु हुनजा ऑर्डर्स मञणु शुरू थी वेंदा आहिनि ठीकु आहे न त हाणे पोइ उहो बादशाह खे घुराईंदो आहे त बाबा तव्हीं अचो हिते पोइ बादशाह जेको आहे सो हिते ईंदो आहे बादशाह कोन ईंदो आहे उहो बादशाह खे चवंदो आहे बाबा जनरल खे तव्हां चङो मुड़ुसु कयो था त जनरल जो जेको कमु इहो आहे त हू पाण फ़ैसिला करे तव्हां सोवरेंट आहियो पर इन चीज़ में सोवरेंट कोन आहियो त जनरलनि जे या कमांडर्स जे फ़ैसिले में असर अंदाज़ थिए उहो हिकिड़ो डिसिप्लिन फोर्स हूंदो आहे उहो उहो जेकॾहिं डिसिप्लिन रखबो त डिसिप्लिन उन खां पोइ जेको आहे सो हिनखे चङो मुड़ुसु कयो वेंदो आहे बादशाह सोचींदो आहे त बिल्कुलु इहो सही आहे ऐं हीअ जेका किताब आहे तारीख़ में माओज़ेतंग ॾाढो पढ़ंदो हो वियतनाम जो जनरल गियाप जंहिं शिकस्त ॾिनी अमेरिका फ्रेंच खे उन पढ़ंदो हो चुइन लाइ बि पढ़ंदो हो ऐं होचीमैन बि पढ़ंदो हो अमेरिकन जेको जनरल हो डगलस ऐं पोइ ब्रिटिश जनरल्स जेके आहिनि उहे बि पढ़ंदा हुआ जैपनीज़ जनरल बि पढ़ंदा हुआ पर अॼुकल्ह हर एकेडमी जेका मिलिट्री एकेडमीज़ आहिनि उनमें संजू खे पढ़ायो संजू खे पढ़ायो वेंदो आहे ऐं उन जे टैक्टिक्स खे उन ते अञा ताईं अमल दरामद थिए थो इन में टोटल 13 चैप्टर आहिनि 13 चैप्टर्स में जेको आहे सो हुन में आउं चैप्टर्स जा नाला पढ़ां थो इंट्रोडक्शन आहे लाइंग प्लेन्स आहिनि वेजिंग वॉर आहिनि अटैक बाय स्टैरगम्स आहिनि टैक्टिकल डिस्पोटेशन आहिनि एनर्जी आहे वीक पॉइंट्स आहिनि स्ट्रॉन्ग मैन्यूवरिंग एंड आर्मी वेरिएशन द टैक्टिक्स आर्मी टू मार्च क्लासिफाई ऑफ टेरेंस 9 सिचुएशन अटैक बाय फायर यूज़ ऑफ स्पाइस हिन जी हिकु हिकु लफ़्ज़ जेको आहे हालांकि किताब एतिरो वॾो बि कोन्हे जेको केतिरनि पेजनि जो आहे 95 पेजिस ओके ऐं हीउ जेको बहितरीन जो ट्रांसलेशन जेको इंग्लिश में थियो आहे उहो ल्यूइन गेल चयो आहे ल्यूइन गेल जेको आहे सो 1910 में कयो आहे पर सभ खां पहिरीं हिनखे ट्रांसलेशन फ्रेंच में थियो हो 1772 में सही जंहिंमें जेको आहे सो फ्रेंच प्रीस्ट जूलियस जीन जोसफन कयो हो ऐं जेको आहे सो नेपोलियन ॾाढो पसंदि कंदो हो हिनखे आर्ट ऑफ वॉर खे ऐं पढ़ंदो हो जेके किताबनि में लिखियलु आहे हिन जा संजू जा ॿिया किताब बि आहिनि या ही हिकिड़ो ई क्लासिक बुक आहे हिकिड़ो इहो ई क्लासिक बुक आहे अच्छा अच्छा हाणे संजू जे बारे इहो जेको अॼुकल्ह जेको आहे बिज़नेस माण्हू ऐं जेको आहे सो पर्सनैलिटी डेवलप करण में ऐं जेको आहे सो स्टॉक एक्सचेंज वारा ऐं जेके सो उहे माण्हू जेके कैरियर डेवलप करणु था चाहिनि उहो बि पढ़ंदा आहिनि हिन में अहिड़ी चीज़ूं चयल आहिनि जेके सभिनी पॉपुलेशन जा जेके माण्हू आहिनि या मायूं आहिनि उन्हनि सभिनी लाइ इहो सूट थो करे त इहो ॾाढो सिर्फ़ु वॉर जे लाइ कोन्हे पर इहो जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि
मुख़्तलिफ़ प्रोफेशन वारा आहिनि, उहे सभु हिन खे पढ़ंदा आहिनि। हाणे असां अचूं था त हिन चैप्टर्स ते ॻाल्हायूं था, त फर्स्ट चैप्टर में हू चए थो त हिकिड़ा मॉरल लॉ हूंदो आहे, हू 5 ॻाल्हियूं कंदो आहे, ठीकु आहे न। हू चवंदो मॉरल लॉ छा आहे? मॉरल लॉ इहो हूंदो आहे त वॉर एतिरी आसान ॻाल्हि कान हूंदी आहे। वॉर इज़ अ वेरी डिफिकल्ट थिंग, ऐं उनखे विन करण जे लाइ इलाही सोच वीचार ऐं सोची सम्झी जेको आहे सो बादशाह ऐं जनरल्स खे करिणो पवंदो आहे। हू चए थो त मॉरल लॉ जी माना आहे की तव्हांखे अगरि वॉर खटणी आहे त सभ खां पहिरीं राय जी तव्हांखे सपोर्ट लाज़मी आहे। राय जी सपोर्ट या सिटीज़न्स जी सपोर्ट बग़ैर तव्हां वॉर नथा खटी सघो। मिसाल असां ॾियां त हिटलर जॾहिं आयो त हिटलर खे 2-4 साल लॻा त हू जर्मन क़ौम खे हुन राज़ी कयो त बाबा असां अज़ीम क़ौम बणजणु था चाहियूं, ऐं पोइ हुन खां पोइ हुन सेकेंड वर्ल्ड वॉर शुरू कई। त हीउ हिकिड़ो मिसाल आहे, पोइ ग़लति या सही मतिलबु। ॿियो जेको आहे सो हेवन, हू चए थो हेवन जी माना इहा आहे त वेदर, माना वॉर खटण लाइ वेदर ज़रूरी आहे। मसइलन आउं नालो कोन वठंदुसि, हिकिड़े हुकुमरान खे ॿिए मुल्क में हमिलो करिणो हो त हुन पंहिंजे जनरल खे घुरायो, रीसेंट पास जी तारीख़ आहे, हुन चयो त हिन मुल्क ते हमिलो करिणो आहे, त हू जेको जनरल हूंदो आहे वक़्तु फील्ड मार्शल थींदो आहे, उहो चवंदो आहे त हिन वक़्तु कोन थी सघे जंग, प्राइम मिनिस्टर खे चवंदो आहे। त उहो चवंदो आहे छो? हुनजे भाई ठीकु आहे जंग थींदी पर मुंहिंजे एडवाइस ते थींदी। पोइ जॾहिं हू टाइम ईंदो आहे त हू जंग थींदी आहे। हू चवंदो आहे मानसून में कीअं जंग थी सघंदी, कोल्ड वेदर में थी सघंदी, अॻिते जॾहिं हू जंग खटंदो आहे या तयारी कंदो आहे हिन अरसे में। त हिन जो चवणु इहो आहे त वेदर ज़रूरी आहे। ॿियो अर्थ जोग्राफिकल कंडीशन ज़रूरी आहे, जेके दलानूं आहिनि, पहाड़ आहिनि, मैदानात आहिनि, इहे चीज़ूं ॾिसणु ज़रूरी आहे। ॿियो कमांडर्स जी क्वालिटी ज़रूरी आहे, त उहो करप्ट त कोन्हनि, इनकॉम्पिटेंट त कोन्हनि, बुज़दिल त कोन्हे। कमांडर डिसिप्लिन्ड आहे, हू चाहींदो त डिसिप्लिन शुरू खां फ्रॉम टॉप टू बॉटम ऐं बॉटम टू फर्स्ट हुजे, जज़ा सज़ा जो हुजे, तॾहिं वञी करे उहो जेका आर्मी डिसिप्लिन थींदी आहे ऐं जंगूं खटी वेंदियूं आहिनि। ॿियो आहे मेथड ऐं टैक्टिक्स। मेथड ऐं टैक्टिक्स में हू चवंदो आहे त भई जेके तरीक़ा आहिनि, कहिड़े नमूने जंग विड़ी वञे, रसद हुजे, खाधो हुजे, ऐं इहे सभु चीज़ूं ॾिसी करे जंगूं विड़ी वेंदियूं आहिनि। अच्छा, ही डॉक्टर साहब जेको तव्हां वेदर जी ॻाल्हि कई फर्स्ट चैप्टर में, सेकंड चैप्टर आहे न, इहो फर्स्ट चैप्टर ई हले पियो। अच्छा, फर्स्ट चैप्टर जे अंदरि त जेको हिटलर आहे या नेपोलियन बोनापार्ट, रशिया में जेका हुननि खे शिकस्त थी उहा वेदर जे करे हुई। ॾिसो इहा ई ॻाल्हि आहे न, त जेको नेपोलियन जेको आहे सो इन ॾिठो कोन, फ़िलहाल त विन कंदो वियो, पोइ रशिया जी थधि हुनखे एतिरो तबाह कयो जो हू जंग हारिजी वियो, हालांकि मॉस्को ताईं पहुतो। सही। अहिड़े नमूने हिटलर बि ग़लती कई, उहो नेपोलियन जे मसइले ते वियो ऐं उहो फतेह कंदो वियो। आख़िर में इहो हालति इहा थी वई जो हुन ज़माने में त घोड़ा हूंदा हुआ पंहिंजो नेपोलियन जे वक़्त में। हिटलर जे वक़्त में जो गाॾियूं हुन जूं जैम थी वियूं, माना पेट्रोल हुनजो। पोइ वरी हुननि वरी नयूं गाॾियूं फॉक्स वैगन जेका गाॾी आहे, पुराणी कोन हुई जेका हले ॾिठी हूंदी, उनमें इंजन हुन पोयां करे छॾिया। पहिरां इहे वेदर इज़ वेरी मच नेसेसरी। उन खां पोइ हीउ चए थो त जेको लाइंग प्लैन्स, उहो चए थो त बाबा प्लैन जेको जनरल्स खे अहिड़ो ठाहिणु खपे हुकुमराननि खे त हू साइकोलॉजिकल वॉरफेयर कनि, माना हू कोशिशि कनि की एनिमीज़ खे, दुश्मननि खे शिकस्त ॾियनि विदाउट विनिंग द वॉर, विदाउट वेजिंग द वॉर। जंग बग़ैर ई तव्हां कयो ऐं साइकोलॉजिकल टैक्टिक्स अहिड़ा इस्तेमालु कयो जंहिंजे करे तव्हांखे विनिंग करणु खपे। पोइ हू चए थो त वेजिंग वॉर, पोइ हू चए थो त स्ट्रेटेजिकल प्लैनिंग हुजणु खपे, त छा करणु खपे असांखे, खाधो पीतो, रसद, इहे सभु चीज़ूं ज़रूरी आहिनि। असांजा फ़ौजी जी छा पोज़ीशन आहे, मॉरलाइज़ आहिनि, डीमॉरलाइज़ आहिनि, ऐं डिसिप्लिन ज़रूरी आहे, ऐं जज़ा सज़ा फ़ौज में ज़रूरी आहे। डिसेप्शन माना हू चए थो त वॉर आहे धोखो, माना जेकॾहिं तव्हां कमज़ोर आहियो त तव्हीं शो कयो की असीं इलाही ताक़तवर आहियूं, जेकॾहिं तव्हीं जेको आहे सो ताक़तवर आहियो त उन्हनि खे चओ त असीं कमज़ोर आहियूं। तव्हांखे अगरि हमिलो राति जो करिणो हुजे त तव्हां जेको आहे सो इहो
पंहिंजी दिलि वारी ॻाल्हि हुनखे न ॿुधायो, डिसेप्शन धोखो ॾियो एनिमीज़ खे, तॾहिं तव्हां या वार खटे हा। सघंदा। ॿियो चए थो इंफॉर्मेशन, मिस इंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन, इहो बि हिकिड़ी स्ट्रेटेजी आहे जंहिंखे तव्हां प्रोपोगेंडा कीअं था कयो अॼु मॉडर्न दौर में। उन वक़्त में बि इहे शयूं थींदियूं हुयूं त मिस इंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन की भई फलाणी जॻह हीउ नुक़सानु थी वियो, इहो फलाणी जॻह फ़ाइदो थी वियो, इहो इलाही नेसेसरी आहे। ऐं प्रोएक्टिव हुजणु खपे। प्रोएक्टिव जेकॾहिं तव्हां ॾिसो था तव्हां ताक़तवर आहियो, तव्हां कैलकुलेशन सही आहे त तव्हां देरि न कयो, पर जेकॾहिं तव्हां ॾिसो था त तव्हां में दम न आहे, पोइ उहो वॉर विञण में तव्हांखे नुक़सानु ई थींदो। ऐं पोइ जंग हमेशह जेको आहे सो प्रोलॉन्ग जंग कान थींदी आहे, जल्द सां जल्द फ़ैसिलो थिए। हाणे तव्हां ॾिसो यूक्रेन वारी वॉर आहे, उनखे साल ॾेढ थी वियो आहे, हिनमें रशिया खे इलाही नुक़सान, इकोनॉमिकल नुक़सान थिए थो, इकोनॉमिकल ऐं ॿी चीज़ूं, माण्हू बि मारिजी था वञनि। त हीअ चए थो त वॉर हमेशह प्रोलॉन्ग वॉर कान थींदी आहे, त हीअ सही कान्हे, जल्द सां जल्द थिए। ऐं ऑफेंसिव ऐं डिफेंसिव हुजणु खपे। तव्हां जेको आहे सो ऑफेंस कयो जेकॾहिं तव्हां में ताक़त आहे, डिफेंसिव आहियो जेकॾहिं ताक़त न आहे त पाण खे रोकियो, वक़्त जो इंतज़ारु कयो। ऐं ॿियो जेको आहे सो हीअ चए थो त स्पाइस जेके आहिनि, जेके जासूस आहिनि, उन्हनि जो वॾो रोल आहे। जासूस 5 तरह जा थींदा आहिनि। हिकिड़ा जेके तव्हां बॉर्डर एरियाज़ था वठो, ॿिया जेके पंहिंजो फ़ौज जे अंदरि वञी करे उते इंफॉर्मेशन वठनि, उते वञी माण्हू शामिल थी पूरे वञनि। इंटेलिजेंस जेको नेटवर्क आहे उनजी ॻाल्हि करे थो। उनमें 4-5 तरह जा जेके सो इहे ॻाल्हियूं थो करे त हिकिड़ा उहे जेके पंहिंजो जेके तव्हांजे क़ैदी थी ईंदा आहिनि उन्हनि खे मारियो न, उन सां सही सलूक कयो, तव्हांखे इंफॉर्मेशन मिलंदी। इहे जेको सो चए थो त हीअ स्पाइस जेको आहे सो तव्हांखे इलाही फ़ाइदो ॾींदा आहिनि। ऐं ॿी जेका आहे सा जेको आहे सो हू चए थो त जेको इलाइक़ा आहिनि, टेरेन्स जेके आहिनि, पहाड़ी इलाइक़ो आहे या दरिया आहे, त जेको दरिया मां जेके क्रॉस कनि था दुश्मन, त हमिलो करे छॾियो, त ईअं जेको सो दरिया में झेड़ो न कयो, अगरि इंतज़ारु कयो। अगरि सिॼु आहे त ॾिसो सिॼ जो रुख कहिड़ो आहे, पहाड़ आहे त हरू भरू पहाड़ ते चढ़ी जंग न थियणु खपे, उहो नुक़सानु थिए थी। यानी जोग्राफी ऐं वेदर जो फैक्टर जेको आहे तमामु घणो मुख़्तलिफ़ इम्पोर्टेंट आहे। चीज़ूं जेको आहे सो डॉक्टर साहब ॿी जेका उनजा मुख़्तलिफ़ जेके टैक्टिक्स आहिनि, ॿियो जेको आहे साईं हिकिड़ी आहे त हू फायर जी ॻाल्हि थो करे। हुन दौर जे हिसाब सां हुन चए थो त बाबा तव्हीं बाहि ॾियो, जेके बादशाह उहे जेके दुश्मन आहिनि उनखे उन टेंटनि खे साड़े छॾियो। ऐं अकॉर्डिंगली ॾिसो त अगरि तव्हांजे फ़ाइदे में आहे त उहो उन जा जेके एम्यूनिशन्स खे नुक़सानु पहुचायो बाहि जे थ्रू, अगरि उहो नथो थिए त पाणी जे थ्रू उनखे नुक़सानु तीअं रसायो। ऐं उहो कमांडर ते आहे त उहो फ़ैसिला कीअं थो करे। पर हीअ चए थो त सोल्जर्स में जेके सो करेज आहे ऐं कमांडर डिस्करेज आहे त उहो वॉर कोन थी खटिजी सघे। कमांडर खे अगरि जेको आहे सो करेज वारो आहे ऐं सोल्जर्स करेज वारा कोन्हनि, उहा वॉर कान थी खटी सघे। ॿियो डॉक्टर साहब जंगी अख़लाक़ियात ते जीअं हाणे का वार थिए थी ॿिनि मुल्कनि में, त उनमें ॿारनि खे जेको आहे उहो हिट न आहे करिणो, या शहरी जेके तनसीबात आहिनि, शहरी पॉपुलेशन आहिनि, उनखे हिट न आहे करिणो, इन बाबति बि छा लिखियो आहे? हीअ जेको सो चए थो त तव्हां जॾहिं विन कयो त उहो सिटीज़ ऐं उहो टाउन्स खे या जिते अन जा गोदाम आहिनि उनखे नुक़सानु न पहुचाए, उहो वरी तव्हांखे फ़ाइदो ॾींदा। इहो बाहि ॾियणु उन्हनि गोदामनि खे या उन जेको सिटीज़ ऐं टाउन्स जेको तव्हां विन कयो था, उन ज़माने में टाउन्स हुआ या जेके इलाइक़ा हुआ, उनखे तव्हां जेको आहे सो बचायो, उहो तव्हांखे कमु ॾींदा। बाक़ी माण्हुनि जे बारे में कोन थो चए, हीअ थो चए थो बाहि ॾेई साड़े छॾियो उन्हनि खे, दुश्मन जेके आहिनि उन दौर जे हिसाब सां। पर इन ॿारनि जो या औरतुनि जो कोई ज़िक्र कोन थो करे कि छा कजे छा न। हीअ त वॉर टैक्टिक्स जी ॻाल्हि थो करे। ठीकु ठीकु। ॿी जेका हिन ॻाल्हि कई आहे त बादशाह जेको आहे उहो कमांडर यानी फ़ौज जो जेको ग्रुप आहे उनजे डिसिप्लिन में कंहिं बि क़िस्म जी मुदाख़लत नथो करे सघे। हीअ त क़ब्ले मसीह में बादशाह जो ज़िक्र अचे थो। अॼु जेको काफ़ी डेमोक्रेटिक जेके कंट्रीज़ आहिनि उनमें असां ॾिसूं था त फ़ौजी जेको पावर आहे, मिलिट्री पावर आहे,
उहो किथे किथे कंट्रोडिक्शन में अचे थो। का डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे, को जेको आहे उते प्रेसिडेंट आहे, त तव्हां सम्झो था त हिकिड़ी स्टेट्समैन लीडरशिप जे लाइ ज़रूरी आहे त उहो जेको आहे को बि फ़ौजी कमांडर जेको आहे उहो मुल्क जे अंदरि जेको बि पॉलिटिकल सिस्टम आहे, गवर्नेंस जो सिस्टम आहे, उन खां उनजो मशवरो लाज़मी वरितो वञे। ॾिसो ॿ ॻाल्हियूं आहिनि। आउं तव्हां साम्हूं हिकु ॿ टे मिसाल ॾींदुसि। मिसाल जे तौर ते जेका हीअ वॉर जेका ठही हुई सेकेंड वर्ल्ड वॉर, उनमें सोवियत रूस में जेको जनरल हो उनखे स्टॉलिन बिल्कुलु आज़ादी ॾिनी ऐं हू जेको आहे सो हुन विन कई वॉर, सेकेंड वर्ल्ड वॉर। जनरल साहिब जो नालो मूंखे विसरी वियो आहे, मशहूरु जनरल हो सोवियत रूस। सही, ठीकु आहे न। अहिड़े नमूने जेको आहे सो होचीमैन जेको सो जनरल ग्याब खे फ्री हैंड ॾिनो, सही, हुन पाण फ़ैसिला कया ऐं वियतनाम खे ॿिन्ही वॉर्स जेका फ्रांस जे ख़िलाफ़ु या अमेरिकन जे ख़िलाफ़ु विन कराई। हाणे मिसाल जे तौर ते हिन जो इहो ख़्यालु आहे त जेको हुकुमरान हुकुम कंदो भई वॉर करणी आहे, वॉर करणी आहे, कॾहिं करणी आहे, किन वक़्तु करणी आहे ऐं शयूं जेके मुयसरु करणु उहो हुकुमरान जो कमु आहे। ऐं जेका तव्हां सवाल पिया कयो उहो डिक्टेटरशिप वारी ॻाल्हि आहे। मिसाल अयूब ख़ान जेका वॉर कई उहो त उनजो अञा ताईं ख़बर कान पई त छा उनजा रिज़ल्ट्स निकिता। या याया ख़ान जेका जे वक़्त में 71 में जेको कुझु थियो, इतफ़ाक़ सां अॼु 16 डिसंबर आहे, त उहो जेको बि फॉल थियो उहो त तव्हां ॾिसो त कमांडर डीमोरलाइज़ हुआ ऐं हुननि जो जेको इख़लाक़ छा हो, या उन्हनि में जेको आहे सो जुरत कान हुई, या हुननि जेको आहे सो हिमत कान कई जेकी ईस्ट पाकिस्तान में हिते जी जेका फ़ौज हुई। न त हिननि वटि 25-30 हज़ार माण्हू हुआ। हिंदुस्तान वारा त साइकोलॉजिकली उन्हनि खे जेको आहे सो नियाज़ी खे माना साइकोलॉजिकल वॉरफेयर में हुनखे जेको आहे सो डिमोरलाइज़ कराए छॾियो, जंहिंजे करे हुन हथियार फिटा कया। पर थी सघे थो ॿियो कुझु जनरल हुजे त ॿियो कुझु थिया। त ही हनीबाल जेको विढ़ियो वञी करे अफ्रीका में वञी करे उन साइड रोम में विढ़ियो, त उहो बि वॾी वॉर हुई पंहिंजे वक़्त जी। अॻिते हली करे हनीबाल खे शिकस्त आई, पर हू त रोम जे गेट्स ताईं पुॼी वियो हो। त हाणे उहो डिपेंड करे थो त हू जेको जनरल आहे उहो विढ़े थो, या नेपोलियन आहे, नेपोलियन सभु वॉर्स खटियूं, आख़िरी वॉर हाराए वियो, पर तक़रीबन बेस्ट जनरल ऑफ द पंहिंजो दुनिया जी बेस्ट जनरल मां नेपोलियन काउंटेबल आहे। हिटलर पंहिंजी बेवकूफ़ी जे करे मारिजी वियो, रशिया ते हमिलो न करे आ, त मे बी हालतूं ॿियूं हुजनि हा दुनिया जूं। डॉक्टर साहब, अॼु जे जदीद साइंस ऐं टेक्नोलॉजी वारे दौर में जॾहिं ड्रोन मिज़ाइल जी जेका आहे उहो तमामु घणी इन्वेंशन थी चुकी आहे, त अॼु जे जदीद साइंसी दौर में संज़ू जो हीउ किताबु जेको आहे केतिरो एप्लीकेबल आहे? संज़ू जेके चीज़ूं ज़मीनी वॉर जे लाइ हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन ज़माने में एयरफोर्स या नेवी कान हुई, नई समंदरी ॿेड़ियुनि जो ज़िक्र कयो आहे। अॼु मॉडर्न दौर जॾहिं 17th सेंचुरी खां पोइ या 16th सेंचुरी खां पोइ दुनिया ते जेके बि इंपीरियल पावर आया आहिनि उहो नेवल पावर जे करे आया आहिनि। बर्तानिया, फ्रांस, डचेस, इटली, रोम या जेको स्पेन, उहो इन्हनि जे करे उन्हनि हर जॻह फतवात कयूं। ऐं जेको आहे सो 20th सेंचुरी 19th सेंचुरी में जॾहिं एयरफोर्स अची वई त सेकेंड वर्ल्ड वॉर जेका असां विन जेका ठही आहे उहा एयरफोर्स जे करे ठही आहे। उन्हनि एटम बम वञी किरायो। त हाणे उनजा संज़ू जा जेके बि उसूल आहिनि उहो पंहिंजा मुसलमान आहिनि, पर हाणे जेके समंदरी जेके टेक्टिक्स आहिनि उहो बि जेको आहे सो समंदर खां पोइ त ज़मीन ते अचिणो आहे न। समंदर त चलो तव्हां फतेह करे विया, ज़मीन त कोन फतेह कई न। एयरफोर्स वञी करे बम्बार्टमेंट करे थी, ड्रोन्स इस्तेमालु थियनि था, पर ज़मीन त ज़मीन आहे, ज़मीन ते जेको विन कंदो उहो ई खटंदो। अच्छा, हीउ हिन संज़ू जेको पंहिंजे किताब में ज़मीनी फ़ौज जो घणो ज़िक्र कयो आहे, उन ज़माने उनखे कयो अथईं। ऐं उन दौर में 2500 साल पहिरीं त इहे ई चीज़ूं हुयूं। वेपन्स यानी तलवार, भाला, तीर, कमान इहे ई चीज़ूं या घोड़नि खे, जानवरनि खे इस्तेमालु कयो वेंदो हो जेको घोड़नि खे इस्तेमालु कयो वेंदो, घोड़नि जो ज़िक्र वधीक। अच्छा, हिन जो ज़िक्र घोड़नि जो ज़िक्र आहे ऐं तीर कमान जो ज़िक्र आहे ऐं तलवारनि जो ज़िक्र आहे। 2500 साल पहिरीं कॉपर एज हुई, हुनमें त इहे ई चीज़ूं
ब्रोज़न एज में त इहे ई हुआ, आयरन एज बि कान आई हुई, त इहे इस्तेमालु कयो आहे। मिलिट्री वर्ल्ड जी मां ॻाल्हि कयां थो, अकेडमीज़ जेके आहिनि उते ही उन्हनि जे सिलेबस में ही बुक शामिल आहे। बिल्कुलु दुनिया जे लाज़िम आहे। तक़रीबन सभिनी मुल्कनि जे अंदरि, पाकिस्तान जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त उते पढ़ायो वञे थो। जेको मूं इहो किताब में पढ़ियो आहे, ऐं तफ़सीली अञा ॿियो बि मूं जितां किथां पढ़ियो आहे, उन में इहो लिखियलु आहे त दुनिया जी हर जेके मिलिट्री एकेडमीज़ आहिनि उते इहा तइलीम ॾिनी थी वञे। मिसाल जे तौर ते उहो पाकिस्तान बि आहे, उहो हर जॻह थींदी हूंदी, ऐं हीअ त उहो आहे हिकिड़ी तरह सां बेसिक किताब आहे। सभ खां पहिरीं हीअ ॾिसो हिन लिखियलु बि इहो आहे, आर्ट ऑफ वॉर, द ओल्डेस्ट मिलिट्री ट्रीटी इन द वर्ल्ड, ट्रीटीज़ इन द वर्ल्ड, माना हीअ ओल्डेस्ट आहे। त हाणे जेके ॿिया उनखां पोइ बि तमामु सुठा जनरल्स आहिनि जंहिंखे वर्ल्ड जी तारीख़ में जेको आहे सो उन्हनि खे वॾी अहमियत आहे। नेपोलियन आहे, एलेक्जेंडर आहे, दारस आहे, साइरस आहे, इन्हनि बि त जंगूं विड़ियूं आहिनि, इन्हनि बि फतवात कयूं आहिनि, त उन्हनि बि त ईअं त वञी फतवात कोन कयूं हूंदियूं, त उन्हनि जी बि टैक्टिक्स आहिनि, उहो बि जेके एकेडमीज़ आहिनि मिलिट्री जूं उनमें उहा तइलीम ॾिनी वेंदी आहे। ऐं मिसाल मॉडर्न दौर में तव्हां ॾिसो गोरिला वॉर अफेयर्स जेके हलियूं आहिनि लैटिन अमेरिका में या मिडल ईस्ट में या फार ईस्ट में या अफ्रीका में, त उन में बि हिन जी जेका आहे सो फ्रीडम स्ट्रगल्स में इहे चीज़ूं पढ़ाई माण्हू पढ़ंदा हुआ। सन ज़ू जो जेको किरदारु आहे उहो वाकई हक़ीक़ी किरदारु आहे, उन दौर में इहो मौजूदु हुयो या अॻिते हली उन दौर जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके टैक्टिक्स आहिनि, छाकाणि त बांसरी जे तख़्तनि ते ॿुधाए पियो वञे त इहो किताबु लिखियो वञे, प्रिंटिंग प्रेस त उते हुई कोन तंहिं वक़्त में, उहो अॻिते हली के चवनि था त इनखे कंपाइल कयो वियो, इनखे जेको बाद में तमामु घणे अरसे में। तव्हां छा पढ़ियो आहे? मूं जेको इहो पढ़ियो आहे, जेको लिखियलु आहे किताबनि में, उहो इहो आहे त तव्हांजी ॻाल्हि सही आहे की इहो हिकिड़ो रोमानवी किरदारु थी सघे थो, ऐं इन खां पहिरीं बि हिकु ॿ जेके वॾा किरदार थी चुका आहिनि जेके चाइना जी हिस्ट्री में टैक्टिक्स उन्हनि लिखियूं आहिनि, हिकु या ॿ। ऐं हीअ जेको आहे सो पोइ 1972 में जेके डिस्कवरीज़ ठहियूं आहिनि चाइना में आर्कियोलॉजिकल, उनमें बांस जी जेका आहे सो पतनि ते जेको आहे सो इहा चीज़ मिली आहे। त हाणे इन लाइ मुख़्तलिफ़ आहे, जीअं होमर लाइ चवंदा आहिनि त बाबा होमर ओडेसी जेका आहे, उन लाइ चवंदा आहिनि त होमर हिकिड़ो हो या ॿिया इलाही शाइर हुआ। अहिड़े नमूने जीअं त इहे इलाही पुराणी चीज़ूं आहिनि, इन लाइ मुख़्तलिफ़ आराज़ आहिनि। ऐं आख़िरी आरा इहो आहे त इहो आहे, ऐं हिकिड़ी ॿी आरा आहे त इलाही मुख़्तलिफ़ माण्हुनि जो कठो करे हुन नाले सां कई वई आहे। हाणे उहो त तहक़ीक़ात हलनि पियूं, पर फ़िलहालु त असां गुज़िरियल 100 सालनि खां त सन ज़ू जे नाले सां ई चीज़ूं अचनि पियूं। अच्छा, 7 मिलिट्री क्लासिक्स जो बि ज़िक्र अचे थो, उहे कहिड़ा क्लासिक्स आहिनि जेके? इहे 7 जेके मूं तव्हांजे साम्हूं मुख़्तलिफ़ चीज़ूं जेके बयानु कयूं आहिनि, इहे सॼो इन जो निचोड़ मूं कयो आहे। सही। त जंहिंमें ऑफेंसिव डिफेंसिव आहे, मिलिट्री स्ट्रेटजी फ्लैक्सिबल हुजणु खपे। अगरि हू जनरल ॾिसनि था त अगरि असांजी फतेह कान्हे त भले पोइ हिते हटी सघनि था, जंहिंखे माउज़ेतंग चए थो त 2 स्टेप फॉरवर्ड एंड 1 स्टेप बैकवर्ड। इहा ई ॻाल्हि हू त डिफेक्टिव आहे, माना जेको आहे सो जेको आहे सो तव्हां जेको आहे सो ॾिसो था त तव्हांजी जेका फ़ौज में दम न आहे या तव्हां जेके सो तव्हांजी फ़ौज वधीक आहे त उहो तव्हां भले हमिलो करे छॾियो, ऐं जेकॾहिं तव्हां वटि फ़ौज घटि आहे त तव्हां जेको आहे सो इंतज़ारु कयो, ऐं जनरल खे इहो सॉवरेंटी तव्हां ॾियो फ़ैसिले करण जी त हू फ़ैसिलो करे, पर हू जेको बाकिरदार हुजे ऐं जेको आहे सो अहिड़े नमूने फ़ौज खे बि हू इन ई किरदार तहत हलणु खपे जेको जनरल करे पियो, तॾहिं वॉर तव्हां विन करे सघो था। अच्छा, हीउ डॉक्टर साहब जेको सोल्जर ठाहिण जे लाइ तव्हां बादशाह जो ज़िक्र कयो, 2 कनीज़नि जो बि ज़िक्र कयो, ऐं उन्हनि जा पोइ उन्हनि जा सिर कलम कया वञनि था, ज़ाहिर आहे त उनजा इंस्ट्रक्शन्स ते जेको आहे न उनजो मज़ाक़ उॾायो वञे थो पियो। जनरल जी हिकिड़े जी सिलेक्शन कीअं थियणु खपे, उनजो ज़िक्र आहे? हिन जनरल जो लिखियलु आहे त उहो तव्हां ॾिसो त उहो जनरल जेको हुनजो किरदारु छा आहे, हू करप्ट आहे, माना करप्शन त अॼु जो लफ़्ज़ आहे, त हू जेको आहे सो करेजिस आहे, हुनखे ॼाण आहे, हू स्पीच कीअं थो करे, हू ख़िताब कीअं थो करे, हू
हू जेको आहे सो हुनखे ॼाण केतिरी आहे हुन इलाइक़े जी जोग्राफी जी, हू घणियूं जंगूं विड़ी चुको आहे या फर्स्ट जंग पियो विड़े। ऐं उन खां पोइ जेको आहे सो अगरि 2 जनरल आहिनि त पोइ तव्हां ॾिसो त इन मां तव्हां कंहिंखे असाइनमेंट ॾेई सघो था जेको जंहिंखे एक्सपीरियंस आहे, या जेको आहे सो जेको जेको जंहिंखे इंट्यूशन आहे या न आहे, इहो त बादशाह जी मर्ज़ी आहे या हुक्मरान जी मर्ज़ी आहे, उहो फ़ैसिलो कंदो ऐं हू कंहिं न कंहिंखे ॾींदो आहे। पोइ अॻिते त वरी जनरल खे तव्हां फ्री हैंड ॾींदो, तॾहिं वञी करे उहो जंग खटंदो आहे। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। सन ज़ू जेको हिकिड़ो जंगी असूलनि ते ॿधल जेको हुनजो किताबु आहे द आर्ट ऑफ वार, ऐं उन द आर्ट ऑफ वार जो फ्रेंच, अंग्रेज़ी समेत दुनिया जी मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जीअं डॉक्टर साहब ॿुधायो त तर्जुमो थी चुको आहे। उनमें मुख़्तलिफ़ जंगी महारत, टेक्निक ऐं उन खां बाद में जनरल जी सिलेक्शन कीअं थियणु खपे, सोल्जर जी सिलेक्शन कीअं थियणु खपे, तकड़ी जंग विढ़णु खपे, जेको डिघियूं जंग आहिनि उन्हनि जा नुक़सान कहिड़ा थियनि था पिया, तफ़सील सां डॉक्टर साहब एनालिसिस कयो। असांजी कोशिशि हूंदी त द हिस्टोरियंस कार्नर में तारीख़ जा जेके ॿिया किरदार आहिनि, कैरेक्टर्स आहिनि, या जेके तारीख़ जा क्लासिक बुक्स आहिनि, ईंदड़ प्रोग्रामनि में बि उनजो रिव्यू असां पेश कयूं। हिते पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहिद।